अस्सलाम वालेकुम। इंशाल्लाह खुश आहियो ख़ैर। अॼु असां ठाहियूं था मिठी मानी। उन मिठी मानी ठाहिण जे लाइ असांखे हिननि शयुनि जी ज़रूरत आहे जेके असां वठी आहियूं। ये खीर आहे, ये अटो आहे, ये सुपर बिस्कुट ज़ीरो ऐं ये डूंगी जो बूरो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। खीर विझूं था। खीर खे थोरो गरम कंदासीं। हाणे डूंगी जो अटो हिन में विझी रहिया आहियूं। डूंगी जो अटो, हाँ ये डूंगी जो अटो आहे। संगत बिल्कुलु अटो तैयार आहे। अटो ये मिठी मानी जे लाइ बिल्कुलु तैयार आहे। इनमें खंड, बिस्किट, खीर, फोटो ऐं ज़ीरो, मैदो ज़बरदस्त आहे। मुलायम आहे इंशाल्लाह, ज़बरदस्त लॻो पियो आहे। जीअं रोट ठही तैयार थींदा उहे बि तव्हांजी नज़र असां कंदासीं। तव्हां कमेंट में ॿुधाइजो ऐं मुंहिंजे चैनल खे लाइक, कमेंट, शेयर ऐं सब्सक्राइब कयो। चैनल जो नालो आहे LAK विलेज। अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाल्लाह ये बिल्कुलु हाणे तैयार हैं। बेहतरीन सफ़ा ज़बरदस्त, खाइण में ज़ाइक़ो फर्स्ट क्लास नमूने। जॾहिं ठही तैयार थियनि वरी तव्हांखे दीदार करायूं था। संगत माशाल्लाह बिल्कुलु रेडी आहे, फर्स्ट क्लास, बेहतरीन कड़क ऐं ज़ाइक़ो बि तमामु बेहतरीन फर्स्ट क्लास आहे। उमेद कयां थो तव्हांखे पसंदि ईंदी ऐं इंशाल्लाह असांजी महिनत रायगान न वेंदी। मुंहिंजे चैनल खे लाइक, कमेंट, शेयर कयो। इन सां गॾु घंटी वारे बटन खे दॿायो त मुंहिंजी जीअं हर वीडियो तव्हां वटि पुॼी सघे, मुंहिंजी नई वीडियो ॾिसण लाइ तव्हांखे मिले।